हुजूर पर नूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके मिंबरो मिहराब के वारिस नाइबे मुस्तफा करीम खलीफाए बिला फसल सोहराए खातमुल अंबिया हजरत सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जिते विसाल बा कमाल जो आहे सदन विसाल मुबारक इन महीने जी 22 तारीख ते थियो। तंहिं इन महीने में खुसूसियत से अहले सुन्नत व जमात हजरत सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी याद में उन्हनि ईसाल सवाब में उन्हनि इज्जत व अजमत शान व मान में महफिलों सजाईंदा है। अज भी अजो के जलसे जो मौजू इन जलसे की निस्बत जी दिस्तारे फजीलत साण आहे तीअं हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जिनके उर्स मुबारक साण भी आहे। सुभान अल्लाह भली करे शेर दादू हजरत अल्लामा मौलाना क़िबला साईं अब्दुल वहीद कुरैशी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जला फरोज दिया असां सभई साईं के भलीकार चऊं था जी आया सदा आया। ही फकीर अब्दुल खालिक साहब जिनकी हजरत सैयदना सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन सां एक वालिहाना मोहब्बत आहे जो पंहिंजे फर्जंद जो नालो भी अबू बकर रखियो अथसि। अज उन जी दिस्तार आहे संदन उस्ताद गिरामी भी ते मौजूद आहिनि क़िबला साईं मौलाना अब्दुल वहीद नक्शबंदी साहब जिनके मदरसे में पाण तालीम हासिल कयूं उहे मोहतमम साहिबी असांजे बलारी बरकत वारी महफिल में जलवा फरोज थिया। इंशाअल्लाह ताला आखिर में संदन दिस्तार मुबारक कराई वेंदी। अल्लाह जल जलालहू असां सभिनी जे बचड़न खे दीन जी तालीम हासिल करण जी तौफीक अता फरमाए। उन्हीं में वालिदैन के रिश्तेदारन के कोशिश करण जी सख्त जरूरत आहे त पंहिंजे बच्चन खे असां दीन जो इल्म पढ़ायूं। असां दीनदार आहियूं, असां मुसलमान आहियूं, असां मोमिन आहियूं। पंहिंजे दीन जो इल्म हासिल कयूं, पंहिंजे इस्लाम के असां समझूं, पंहिंजे दीन के असां समझूं, कुरान के समझूं, मिठे महबूब अलैहिस्सलाम जे फरमान के समझूं, फिक़ह के असां समझूं त असांखे जिंदगी कीअं गुज़ारणी आहे। जेकॾहिं हर मुसलमान जी जिंदगी कुरान ऐं हदीस पाक जे मुवाफ़िक़ गुज़री पवे त मां समझां थो मूंखे उम्मीद आहे त न को हिते को फितनो थिए, न फसाद थिए, न गुरबत असांजे मुल्क में रहे, न की के खराबियों ही थियनि। छो जो हर मुसलमान जी जिंदगी कुरान ऐं हदीस पाक जे मुवाफ़िक़ हलंदी। जेकॾहिं ॿियो ठहियो रुॻो असां ज़कात ऐं सदक़ात जो निज़ाम इस्लामी करे वठूं, इस्लामी तौर ते ज़कात जी इजरा थिए ऐं ग़रीबन वटि उहा पहुचाई वञे, सदक़ात कढिया वञनि, मिस्कीनन ताईं पहुचाया वञनि। मूंखे उम्मीद आहे त पाकिस्तान जे अंदरि को बि ग़रीब कोन रहंदो, सबको शाहूकार बणिजी वेंदा। लेकिन सही नमूने से उहा इजरात नथी थिए, सही नमूने से उहा ज़कात बि कान थी कढी वञे। ही त ॿुधो थो वञे त हज़रत सैयदना इमाम महदी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जो दौर जॾहिं थींदो, इस्लाम एतिरो त मज़बूत थींदो
जो माण्हू जॾहिं ज़कात कढंदा त को वठण वारो कोन, सभी शाहूकार थींदा। इन ज़कात जे निज़ाम सां माण्हू जी माली हालात, माण्हू जी माली हाल तमाम सुठो थी वेंदो ऐं को वठण वारो न हूंदो ऐं उहो वरी सच वारो बि अहिड़ो मोटियो हूंदो, अहिड़ो ज़मानो हूंदो जो केरु कूड़ न हणंदो, हर भरू माल फदाइण जे लाइ, ज़कात न खाइण जे लाइ। बाबा मां बि मुस्तहिक आहियां, मां बि मुस्तहिक न, बल्कि सभु को सच ॻाल्हाईंदो। सैयदना इमाम महदी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जो इहो फैज़ जो असर हूंदो, संदसि तरबियत ऐं तालीम जो इहो असर हूंदो जो मुस्लमान कूड़ न ॻाल्हाईंदो। असां मुस्लमान जे अंदरि कूड़ तमामु घणो थी वियो आहे। हाणे हिकिड़ो दोस्त मूंखे चयो पियो, ॾिस अॻे वाड़ियुनि जा दुकान हूंदा, उहे कुझु ईमानदार हा, मुस्लमान खे ईमान ई कोन्हे। वाणिया वेचारा ईमानदार ॾाढा सच्चा हुआ। सच जी निस्बत वाणियुनि जे तरफ़ कई वञे पई। अॼु मुस्लमान कूड़ सां ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। एजन भॼन उहिदनि ते पहुचनि था, कूड़ सां वञी पहुचनि था। मुल्क जा वारी बणजी था वञनि, कूड़ सां थी था वञनि। तो कूड़ हिकिड़े लिकाइण जे लाइ 100 कूड़ छा 1000 कूड़ हणा पवनि था। कूड़ी दुनिया, कूड़ी जिंदगी, कूड़ा यार, कूड़ी प्रचार। पर सचो अल्लाह, हुनजो सचो नबी, हुनजो सचो क़ुरान आहे, हुनजो सचो दीन आहे। असां दीन खां परे हटी विया आहियूं। पंहिंजे बच्चनि खे असां छॾियूं त मदरसनि में वञनि ऐं दीन जी तालीम हासिल कनि। ऐं मदरसनि खे बि एतिरो पोइते कयो वियो आहे, गवर्नमेंट जो भी को तवज्जो मदरसनि जे तरफ़ न आहे। स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि जे तरफ़ पूरो पूरो तवज्जो आहे। वॾी हुजे तालीमी इदारा आहे, असांखे ख़ुशी आहे। लेकिन जॾहिं ॿियनि तालीमी इदारनि जे तरफ़ तवज्जो ॾिनी वञे पई त पोइ जेके इस्लामी बुनियादी इदारो आहे असांजो, जिथे क़ुरान की तालीम ॾिनी वेंदी आहे, जिथे हदीस की तालीम ॾिनी वेंदी आहे, उन्हनि इदारनि खे छो पोइते रखियो पियो वञे? जॾहिं त मुल्क बि असांजो पाकिस्तान जो पंहिंजे मुस्लमाननि जो मुल्क, हलाइण वारा बि मुस्लमान, कानून ठाहिण वारा बि मुस्लमान, बजट गॾु करण वारा बि मुस्लमान, बजट अचे बि मुस्लमाननि खां थी ऐं वेराइजे बि मुस्लमाननि जे अंदरि थी। त पोइ इस्लाम जा जेके बुनियादी शयूं जेके आहिनि उन जा छो नथी उहा बजट इस्तेमालु कई वञे? जेके इदारा आहिनि असांजा इस्लाम जा, मुस्लमाननि जा जेके मदरसा आहिनि, सही नमूने सां जेकॾहिं उन्हनि जी देखभाल कई वञे ऐं सही नमूने सां उनजी मदद कई वञे त असांजा इदारा सुहिणे नमूने सां हलनि। पर अॼु बि असांजा इदारा जेके आहिनि, इस्लामी इदारा, मदरसा जेके आहिनि, ग़रीब ऐं मिस्कीन ई हलाए रहिया आहिनि। अॼु ताईं बि असांजा चंदनि ते इदारा हली रहिया आहिनि ऐं अॼु ताईं बि असांजा मदरसनि जा तालिब वेचारा थाल मथे ते रखियो ऐं फ़क़्र दर दर ते वञी करे फ़क़्र हासिल करे रहिया आहिनि, वठी रहिया आहिनि। न कंहिं अमीर जी तवज्जो आहे, न कंहिं हुक्मराननि जी तवज्जो असांजे मदरसनि जे तरफ़ आहे। अमीरनि जा बच्चा रांदियूं पैसनि सां खेॾे रहिया आहिनि, पंहिंजे रांद रूंद में पंहिंजे दिलि खे ख़ुशि करण जे लाइ या पंहिंजे ग़लति कमनि जे अंदरि उहे अमीर हज़ारे छा लखे छा करोड़े ख़र्च करे छॾींदा आहिनि, लेकिन मदरसनि जे तालिबनि लाइ ख़र्च करण जे लाइ अमीर तयारु न आहे। अमीरनि जे घरां में हिकिड़ी हिकिड़ी मानी जी मस ईंदी आहे ऐं तालिब वेचारा सब्र शुक्र करे अल्लाह जी रज़ा सम्झी करे खणी ईंदा आहिनि ऐं उतां वेचारनि जो गुज़र सफ़र थींदो आहे। अल्लाह जल जलालू असांजे सरमायादारनि खे सम्झ जी तौफ़ीक़ अता फरमाए त असां पंहिंजे तालिबनि जी मदद कयूं, उस्तादनि जी मदद कयूं, मदरसनि जी ख़िदमत कयूं जेके असांजा बुनियाद आहिनि ऐं असांजा हितां तुलबा उलमा तयार थींदा आहिनि। ऐं इहा तव्हांखे ॿुधायां, तव्हां स्कूल में भली पढ़ायो, यूनिवर्सिटियुनि में पढ़ायो, आला आला यूनिवर्सिटियुनि में वञी पढ़ायो, ॿाहिरनि यूनिवर्सिटियुनि में तव्हां पंहिंजा बच्चा पढ़ायो, पर उन्हनि खे अहिड़ी ताक़त न हूंदी आहे जेतिरी हिकिड़ी दीन जे आलिम खे कुदरत वारे क़ुव्वत ताक़त अता फरमाए। हालांकि आलिम वीचारो ग़रीब आहे, न वटि पैसो आहे, न नौकर, न माल आहे, न मिल्कियत आहे, न वटि हथियार आहे, न सलाह आहे, लेकिन पोइ बि हथे खाली आलिम आहे, लेकिन उनखे कुदरत वारे हुआ ताक़त अता फरमाई आहे जेके हिन वक़्त में सुपर पावर पाण खे चई रहिया आहिनि, यानी सभ खां वॾी ताक़त
ताकत वारा अमेरिका वगैरह ये पाण खे ताकत वारा चई था ये न कंहिंजे बम खां था विझनि न कंहिंजे एटम बम खां था विझनि न कंहिंजे कानून खां था विझनि पर जेकॾहिं अमेरिका खे डप आहे तॾहिं रसूलुल्लाह जे दीन जे आलमनि खां ई डप आहे। लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक सब लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह। गुलाम ये रसूल में जिंदगी कबूल है, कहो जो इश्क मुस्तफा जिंदगी फजूल है। अल्लाह करे तो सभी के रसूलुल्लाह जो इश्क नसीब थिए। आमीन तो दोस्तों अल्लाह ताला सभी के महबूब करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। आमीन तो अता अबा इन कुरान के फिराड़ ते वेहारे छॾियो अबा वे समझण वारा भी ना बिस्मिल्लाह। बाबा नारे तकबीर अल्लाहु अकबर, नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान दरबार आलिया बिहड़ शरीफ। जिंदाबाद। जिन दीन जो नालो वरतो कुदरत वारे पाण उन्हीं जो नालो बुलंद कयो आहे। हाल तव्हांजे आजो आहे ही फकीर न पंहिंजी ज़ात सां हिन स्टेज ते पहुतो आहे न पंहिंजे माल मिल्कियत जे ज़ोर ते हिन स्टेज ते पहुतो आहे न पंहिंजे अक़ल या फ़हम जे ज़ोर ते हेॾी इज़त माणी आहे। असांजी त ज़ात खाई माण्हू भॼण वारा आहिनि लेकिन अल्लाह ताला जेका असांखे इज़त अता फरमाई आहे सो रसूलुल्लाह जे दीन जे ग़ुलामी जे करे रब करीम इज़त अता फरमाई। उनके दीन की गुलामी कई ऐं अल्लाह करे तो सदाई गुलामी नसीब थिए। असांजे बच्चन के असांजे दोस्तन के सभी मुसलमानन के नसीब थिए जी मुझे दीन की इज्जत कई दीन की खिदमत कई आहे ऐं उन रब जो नालो वरतो आहे सोने रसूल करीम अलैहिस्सलाम सां इश्क लगायो आहे। अल्लाह तबारक व तआला उन जो नालो बुलंद करे छॾियो आहे। सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु रंग में सावला ज़ाहिरी तरह सूरत भी आम इंसान वांगुर सुणी न मालो मिल्कियत भी न एक गुलाम की हैसियत में पिया खपजनि नौकर जी हैसियत में कॾहिं हुन वटि पिया खपजनि कॾहिं होॾे पिया खपजनि। उन वक़्त में गुलाम की हैसियत छा हुई लेकिन सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम सां इश्क लगायो अल्लाह जल जलालु जो नालो वरतो दीन जी खिदमत जे लाइ पंहिंजे जिस्म खे तैयार कयो अज़म इरादो कयो त अल्लाह रसूल जो नालो बुलंद करणो ई आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला हज़रत बिलाल खे उहा इज़त अता फरमाई जेके असल अरब हुआ सैयदना फारूक आज़म जो मदीने वाले घोट अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो हर उम्मत जे अंदर हिकिड़ो मुहद्दिस हूंदो आहे मुंहिंजी उम्मत जे अंदर जेको मुहद्दिस आहे जो फारूक आज़म आहे। पुछो न मुहद्दिस कंहिंखे चयो वेंदो आहे फरमायो ज़ुबान उनजी हुजे लेकिन कलाम अल्लाह जो हुजी ज़ुबान ते हलंदो आहे। हर उम्मत जे अंदर हिकिड़ो अहिड़ो उम्मती खुश नसीब हूंदो आहे जंहिंजी ज़ुबान जे मथां कुदरत वारे जो कलाम पढ़ी हलंदो आहे। फरमायो तो मुझी उम्मत के अंदर उमर बिन खत्ताब जो आ ज़ुबान उन्हीं की होती है लेकिन कलाम अल्लाह जो हुंदी ज़ुबान ते हलंदो आहे। खोड़ सारी आयतों कुरान करीम के अंदर अज ताईं महफूज है मौजूद आहे जो फारूक आज़म साईं वो लफ्ज़ पहले कठा हुआ उन्होंने लफ्ज़न के रब करीम कुरान करीम बनाए करे नाज़िल फरमायो जो क़यामत के दिन क़यामत ताईं फारूक आज़म का लफ्ज़ रब करीम महफूज फरमाए छया। सिद्दीक़ अकबर फारूक आज़म उस्मान गनी हैदर कर्रार शान सहाबा हर सहाबी नबी जन्नती हर सहाबी नबी जन्नती जन्नती। अहिड़ा शख्स जंहिंजे लाइ मदीने जे घोट अलैहिस्सलाम इरशाद फरमायो लौ कान बअदी नबिया जेकॾहिं मूंखां बाद को नबी हुजे हा लकान उमर त उमर ई नबी हुजे हा
आया मुखा बाद को नबी अचण वारो ना है मखातमुन नबीयीन आया वो अमीर उमर से जो शान है वरी मसनद खिलाफत भी आहे पर मुझा दोस्तों जरा सैयदना बिलाल साहब अची वजन फारूक आजम उठी भी इस्तकबाल करे ऐ चवे तो जा सैयदना असा जो सरदार अची वयो असा जो सरदार अची वयो आहे सही तो गुलाम थी करे खतो लेकिन फारूक आजम उहा गाल कई जगह अज ताईं असां अहले सुन्नत व जमात चवंदा ईंदा है त जेको रसूलुल्लाह जो गुलाम आ सो असां जो इमाम आहे ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद। असल इज्जत रसूलुल्लाह की गुलामी में आहे दीन की खिदमत में आहे बेशक अहल बैत जो शान वॾो आहे मौला हसन मुज्तबा जो भी शान आहे मौला हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो भी शान आहे लेकिन मौला हुसैन आली मकाम से ज्यादा मोहब्बत थी रही आहे उन्हीं जो नालो घणो बुलंद थी रहियो इन्हीं जे करे जो मौला हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु व अलैहि सलाम जेका दीन जी खिदमत कई आहे सा निराली खिदमत फरमाई आहे खिदमत दीन जे करे अल्लाह जे दीन के बुलंद करण जे लाए रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जे दीन के मथे करण जे लाए मौला हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खिदमत फरमाई आहे उन खिदमत के सिले में अल्लाह तबारक व तआला मौला हुसैन जो नालो ॿिन्ही जहाननि जे अंदरि रोशन फरमाए छॾियो आहे अहल बैत जो वॾो एज़ाज़ आहे मिट्री माइट्री वॾो एज़ाज़ जरूर आहे पर असल निस्बत जेका है सा दीन जे करे आहे ही त ॾोहटाहिर मुस्तफा करीम जा अबू लहब त साईं जो चाचो हुओ छो जहन्नमी थी वियो ॾोहटा जन्नत जे जवाननि जा सरदार था थियनि गुलाम जन्नत जा वारिस थी रहिया आहिनि चाचो छो जहन्नमी थी रहियो उनखे मिट्री माइट्री छो न फ़ाइदो पहुचायो सिर्फ ऐं सिर्फ इन्हीं जे लाइ जो हुन दीन क़बूल कोन कयो उस दीन खां परे थी वियो हू तंहिंजे करे जहन्नमी अबू लहब थी वियो अबू जहल जहन्नमी थी वियो मुंहिंजा दोस्तो जेको न मिट आहे न माइट आहे बस महबूबन करीमन सां रुगो मोहब्बत करे थो ईमान आणे थो अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नती बनाए थो छॾे मसालो त दीन जो आहे जिस दीन जी खिदमत कई अल्लाह जल जलालु जे नाले खे रोशन ऐं बुलंद करे छॾियो आहे जेकॾहिं तव्हांजो हर इंसान जो शौक़ हूंदो आहे त मुंहिंजो नालो नेक रहे मुंहिंजो नालो रोशन रहे मूंखे केरु सुठनि लफ़्ज़नि में यादि करे या ख़्वाहिश हक़े माण्हू जी हूंदी आहे त पोइ मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हांखे ॾस आहे जेकॾहिं इहो ई शौक़ु आहे इहो इश्तियाक़ आहे ऐं इहो ई इहा ई फितरत आहे सही आहे त पोइ अचो सोने महबूब अलैहिस्सलाम जे दीन खे मज़बूती साण वठो दीन जी ख़िदमत कयो दीन वारनि जी ख़िदमत कयो दीन जी जेको नालो वठे थो दीन जो उन्हनि जी ख़िदमत कयो दीन जे इदारनि जी ख़िदमत कयो आलिमनि ऐं शागिर्दनि सां मुहबत कयो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अर्ज़ कयो वियो कि बिला असांजो छोटकारो छा में आहे पाण फरमाए त कुन आलिमा आलिम थी वञ त पोइ छोटकारो ई छोटकारो थियो बाक़ में ईंदो आहे क़यामत जे ॾींहुं जिन आलिम जो हिसाब थींदो उनखे जन्नत में वञण जो हुकुम थींदो उनखे बीहारे वेंदो तरस न वञी अर्ज़ कंदो साईं मां त वारिद थी वियो आहियां मुंहिंजो हिसाब थियो क्लियर थी वियो आहे ऐं टिकट मूंखे जन्नत जी मिली वई आहे हाणे त मां वञा मूंखे छो थो बीहारियो वञे उनखे हुकुम थींदो अकेलो थोरे ई वेंदे तोखे हाणे शफ़ाअत जो इज़्न मिली रहियो आहे
जेके तुझा दोस्त आहिनि, जेके तोसां मुहब्बत करण वारा आहिनि, जिन तुझी खिदमत कई आहे, रुगो जा नाला वठंदो वञ त असां तुंहिंजी सिफारिश जे करे असां उनखे छॾींदा आहियूं, तोसां गॾु जन्नत में मोकिलींदा। दुनिया में भी अल्लाह इज्जत आलमन जी कराई जाती है, जिन इस्तकबाल थियनि, माण्हू गॾु थियनि, ऐं आख़िरत में भी अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जी इज्जत कराई आहे। पाण फरमाए त आलिम थी पऊ त पोइ तूं छोटकारे वारो थी वेंदे, भला जेकॾहिं आलिम नथो थी त पोइ तालिब थी पऊ, शागिर्द थी पऊ, उम्र सॼी शागिर्दी में गुज़ारे छॾे, सिखंदो रह। हुन आलिम वटि, हुन फ़कीर वटि, हुन दरवेश वटि को न को मसालो दीन जो सिखंदो रह, सिखंदो रह, सिखंदो रह। हदीस पाक में त हिकिड़ो मसालो सिखण, हिकिड़ो मसालो दीन जो, हिकिड़ो मसालो सिखण, हिकिड़ो माण्हू हिकिड़ो मसालो दीन जो सिखे, ऐं ॿियो माण्हू पूरी रात बीही इबादत करे, सिजर ते खां वठी सुबुह ताईं अख न छिंबे, इबादत ई इबादत में मसरूफ़ हुजे, उन जी इबादत हिकिड़े पासे, हेॾा दीन जो जे हिकिड़ो मसालो सिखियो आहे, इन जो अजर अञा बि अल्लाह ताला घणो उनखे अता फरमाईंदो। फर्ज़न खां सिवा, जेके फर्ज़ नमाज़ उन्हनि खां सिवा बाक़ी जेके ॿियूं नफ़िली इबादतूं जेतिरियूं बि आहिनि, उन सभिनी खां दीन जे हिकिड़े मसाले सिखण जो तमामु वॾो सवाब आहे। जेकॾहिं सवाब कढण जो शौक़ आहे, मां तव्हांखे हिकु नंढो मसालो ॿुधायां, जे सॼी राति तव्हां मुंहिंजी बि इबादत में वञे, तव्हांजी अॼु सॼी राति इबादत में गुज़री वञे। सिर्फ़ तकबीर हण निमाज़ में हथ खणंदा आहियूं, कीअं हथ खणूं, केॾी महिल हथ खणूं, सिर्फ़ इहो हिकिड़ो मसालो ॿुधायां थो। हथ कीअं खणजनि निमाज़ में, केॾी महिल खणजनि, मुख़्तलिफ़ तरीक़ा माण्हू जा आहिनि, को हीअं करे खणंदो आहे, को कीअं करे खणंदो आहे, को कीअं तरीक़ो। हथ खणण जो तरीक़ो हीअं आहे त जेॾीमहिल तव्हां निमाज़ जी नियत करे वठो त पोइ तव्हां पहिरियां हथ खणो, अल्लाह अकबर न चओ, पहिरियां तव्हां हथ खणो, तव्हांजूं ॿाहूं हेठि हुजनि, वटियल न हुजनि, तव्हांजूं ॿाहूं हेठि हुजनि। उन खां बाद तव्हां जॾहिं मथे खणो, तव्हांजूं तरियूं क़िबले जे तरफ़ थियनि, तव्हांजूं आङुरियूं खुलियल हुजनि, बंदि थियल न हुजनि, इहे पांडे हथ न हुजनि, इहे साम्हूं खुलियल हुजनि तव्हांजूं, ही तव्हांजा अंगूठा तव्हांजे कननि जे पापड़ियुनि ताईं पहुचनि, हिते करे जॾहिं हिते हथ पहुचनि, हाणे चओ अल्लाह, हाणे अल्लाह जो नालो शुरू कयो। हिते जॾहिं तव्हां हथ पहुचनि, हाणे तव्हां अल्लाह जो नालो, हथनि जे मथां जेकॾहिं जोराब चढ़ियल उहे न हुजनि, कननि ते जेकॾहिं चादर वग़ैरह आहे त उनजो फ़र्क़ु कोन पवंदो, छो जो कननि खे छुहण लाज़िम न आहे, एसी ताईं रुगो बराबरी सां हथ खणणा आहिनि। जॾहिं तव्हां कननि ताईं हथ तव्हां पापड़े ताईं खयां, हिते तव्हां पहुचायो, हाणे तव्हां हथ सिधा हुजनि, आङुरियूं खुलियल हुजनि, ऐं पोइ हिते पहुचाए, पोइ चओ अल्लाहु अकबर, अकबर जॾहिं चओ तव्हांजा हथ ॿधिजी वञनि। ही आहे हिकिड़ो मसालो तकबीर हणण जो। हाणे हिकिड़ो मसालो तव्हां सिखी वियो, पूरी राति तव्हांखे सवाब ई सवाब मिलंदो। मसाला ॿुधाईंदा पियो माण्हू, उलमाए इकराम घटि मां घटि निमाज़ खां बाद शहर जा माण्हू हिकिड़ो हिकिड़ो मसालो ॿुधाईंदा रहनि त जीअं पंहिंजी बि राति इबादत में गुज़री वञे, अवाम जी राति बि इबादत में गुज़री वञे। हिकिड़ो मसालो सिखी वठो, पाण फरमायूं वो शागिर्द थी रहे, तभी तू छोटकारे वारो, तभी तू जो बचा। सही तो टाइम ना है जो शागिर्द थी, पाण फरमायूं फकुन सामिआ, वो ॿुधण वारो थी, ॿुधण वारो ॾिसी हुते महफ़िल आहे, हुते मजलिस आहे, हुते जलसो थी रहियो आहे, हलो वञ आलिमनि जी महफ़िल में, रुगो ॿुधंदो रह, या उस्ताद जी शागिर्द जे मदरसनि में वञी करे उस्ताद जो पढ़ाइण ॿुधंदो रह, शागिर्द जो पढ़ण रुगो ॿुधंदो रह, ईअं ॿुधण वारो थी पे, तभी तुंहिंजे लाइ भलाई आहे, छोटकारो साईं टाइम ई कोन थो मिले। असांजा पंहिंजा कम एतिरा वधी विया आहिनि, टाइम न आहे जो जलसनि ते वञूं, मदरसनि में वञी करे असां ॿुधूं पढ़ूं, टाइम न आहे। पाण फरमायो अल्लाह जी रहमत तमाम कुशादी आहे, फकुल मुहिब्बा,
तो आलमन ऐं शागिर्दन सां मोहब्बत करण वारो थी पो तभी तुझो बेड़ो पार थी वेंदो। शागिर्दन ऐं आलमन सां मोहब्बत करण वारो थी, उन सां प्यार कर। ये न तो दीन जो आलिम लगे तो चत्थर शुरू करेगी, मस्करी शुरू करेगी, केरमल हुंजे मटके के निशानों बनाए, केरमल हुंजे सुहारी के निशानों बनाए, केरमल हुंजे कपड़न की बनावट के तो निशानों बनाए। ये तो न करो, उनसा मोहब्बत कर, शागिर्दन सा मोहब्बत कर। जॾहिं तू उनसां प्यार कंदे तभी तुझे लाइ छोटकारो आहे। पाण फरमे तो भला तकुन खामिसा फतुहलक, पोइ पंचो न थी जाए, जे पंचो थी पिए त पोइ हलाक कयो वेंदे, बर्बाद थी वेंदे, कुझु कोन थींदी। तंहिंजे करे तू या त आलिम थी, या शागिर्द थी, या उनखे ॿुधण वारो थी, या उन्हनि सां मोहब्बत करण वारो थी। हर पास से नारे तकबीर, जोर से नारे रिसालत, नारे तहकीक, मुझो पीर मुझो पीर, दरबार आलिया मीर शरीफ मुर्शिद साहब मोहब्बतूं आहिनि, हितां जी मोहब्बतूं आहिनि। ऐं मां इन चीज़ जे खिलाफ़ बि हूंदो आहियां, मौलाना साहब या ॿियनि दोस्तनि इशारो बि कयो आहे, पर तव्हांजी मोहब्बत आहे, छो जो मां हिन वक़्त में मौज़ू बि उहो पियो खणां, आलिम सां मोहब्बत। न मुंहिंजी ज़ात जे करे मूंखे तव्हां एतिरी इज़त ॾेई रहिया आहियो, न मुंहिंजे ॿिए के किरदार जे करे इज़त ॾेई रहिया आहियो। जेकॾहिं मूंखे तव्हां ही इज़तूं ॾिनियूं आहिनि, सिर्फ़ ऐं सिर्फ़ दीन जे ख़िदमतगार जी हैसियत सां मूंखे ही इज़तूं मिली रहियूं आहिनि। मां सां तव्हां सां ख़ुशि आहियां। अल्लाह जल जलालू तव्हांखे आबाद फरमाए, रब करीम तव्हांखे शाद रखे, ऐं जे शहज़ादे जी हिन वक़्त में दिस्तार थींदी, अल्लाह तबारक व तआला उनखे आबाद करे ऐं उनखे पंहिंजे इल्म ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। बल्कि असां सभिनी खे जेतिरा बि असां मुस्लमान आहियूं, असांखे हिकिड़ो मसालो सिखियो या ॿ मसाला सिखिया आहिनि, त उन ॿिनि मसालनि ते बि अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। तो दोस्तों सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, कंहिंजी ज़ुबान ख़ामोश न रहे, जेतिरी बि जमायत मौजूद आहे, जिनखे पंहिंजे सुहिणे नबी सां मोहब्बत आहे, मुंहिंजी सभिनी खे अपील आहे जो जॾहिं असां सलात पढ़ंदा आहियूं त असांजो ताल्लुक़ पंहिंजे सुहिणे नबी सां जुड़ी वेंदो आहे। पंहिंजे नबी सां ताल्लुक़ जोड़ण जो अॼु जेकॾहिं मक़सद आहे त सभई मूंसां बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो, सल्लल्लाहु अलैहि या तबारक व तआला इरशाद फरमायो, वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। जंहिंखे क़ुरान मज़ो ॾिए थो हथ मथे खणी सुभान अल्लाह। जेको क़ुरान खे अल्लाह जो सचो ऐं हक़ कलाम समझे थो, हथ मथे खणी करे बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। अॼु खोड़ माण्हू जेके क़ुरान मथां ऐब था कढनि, अल्लाह ही तहरीफ थियल क़ुरान आहे, तब्दील थियल क़ुरान आहे, असल क़ुरान नाहे जेको नबी सही नाज़िल कयो हुओ ऐं चवे केर थो उहे ई जेके कलमो पढ़ंदा। असल क़ुरान इहो नाहे, क़ुरान जो इनकार ऐं हू जेके असल मुनकिर आहिनि, मुशरिक मजूसी यहूदी नसारा अंग्रेज, उन क़ुरान के पढ़ी करे इन क़ुरान के सच्चो समझी करे अॼु कलमा पढ़ी मुसलमान थी रहा है। अॼु मोमिन मुस्लिम थी करे क़ुरान जो इनकार करे रहियो आहे। अल्लाह जल जलालू हिदायत नसीब फरमाए त ही अल्लाह जो सच्चो क़ुरान जंहिंजे लफ़्ज़नि में त पंहिंजी जाइ ते,
पर उनके आराब ऐं तुफकत जे अंदर भी को फर्क को न आयो आ न की क़यामत ताईं का तब्दीली अचण वारी आहे। पर जीअं वक्त गुज़रंदो वेंदो क़ुरान जो शान बुलंद ऐं बुलंद थींदो वेंदो ऐं जंहिं क़ुरान सां निस्बत रखी अल्लाह ताला उन्ही जो शान बुलंद फरमाईंदो वेंदो। हाणे ॿुधो त रब करीम जल जलालु छा इरशाद फरमाए पियो। والسابقون الأولون من المهاجرين والأنصار मुहाजिर ऐं अंसार ही ॿई असहाबन सगोरन जा क़िस्म। मुहाजिर उहे जेके मके पाक खां हिजरत यानी लॾे करे मदीनतुल मुनव्वरह में आया। अंसार उहे जेके मदीने पाक में रहंदड़ हुआ ऐं जेके मुहाजिर आया उन्हनि जी मदद कयूं। अंसार जी माना है मदद करण वारा ऐं मुहाजिरीन जी माना है हिजरत करण वारा, लॾो खणण वारा। हू लॾो खणी मदीने में आया ऐं मदीने जे बाशिंदनि वरी उन्हनि जी मदद फरमाई आहे। अल्लाह जल जलालु फरमाए पियो त सोना तुंहिंजे असहाब जो शान तो हुई वॾो आहे। उहे मुहाजिर हुजनि या अंसार हुजनि, पर ख़ुसूसी तरह मुहाजिर ऐं अंसार न मंझा उहे जेके सभ खां पहिरियां अॻु कढण वारा आहिनि, जेके पहिरियां मुस्लमान थिया। मुहाजिर मंझा बि अंसार मंझा बि जेके पहिरियां मुस्लमान थिया उन्हनि जो शान अल्लाह ताला अॻिते ॿुधाए रहियो आहे। ऐं रब करीम फरमायो उन्हनि जो त शान वॾो आहे, पर वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान ऐं नेकीअ में जेके इन्हनि जी पैरवी करण वारा आहिनि। मुहाजिर भी अंसार भी, लेकिन मुहाजिर अंसार जा उहे माण्हू जेके सभ खां पहिरियां आहिनि, अॻु कढण वारा आहिनि, पहिरियों जॾहिं ईमान आंदो आहे। ऐं ॿिया उहे जेके इन्हनि जी नेकीअ में यानी ईमान में, इस्लाम में, किरदार में, इनजे तरीक़े ते हलण वारा आहिनि। हाणे अल्लाह जल जलालु उन्हनि जो शान बयान फरमायो आहे। अबा ॿुधंदो असाबन सगोरन जो शान ॿुधंदो, मुहाजिरीन अंसार जो शान ॿुधंदो, बल्कि तव्हां असां पंहिंजो शान ॿुधी रहिया आहियूं। छो जो असां सभु अहले सुन्नत व जमाअत मुहाजिरीन जी भी इत्तबा करण वारी जमाअत आहे त अंसार जी भी इत्तबा करण वारी जमाअत आहे। रब्बुल आलमीन जल्ल जलालु इरशाद फरमायो वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम वरदू अन्हा। जिन इन्हनि जी पैरवी नेकीअ में कई आहे अल्लाह तबारक व तआला इन्हनि खां राज़ी आहे ऐं इहे अल्लाह खां राज़ी आहिनि। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में ॿुधाए रहियो आहे त मुंहिंजा सोना मां तव्हांजे असहाबन खां राज़ी आहियां। उहे मुहाजिर ऐं अंसार ऐं उन्हनि जा बि जेके अॻवान आहिनि उन्हनि सभिनी खां मां राज़ी आहियां ऐं इहे मूं अल्लाह जल जलालु खां राज़ी आहिनि। मुंहिंजा दोस्तो असां जेतिरा बि आहियूं सभई दुआ घुरंदा आहियूं त मौला तूं राज़ी थियो, राज़ी थियो। उलमा अल्लाह खे चवनि त राज़ी थियो, औलिया अल्लाह खे अर्ज़ कनि त रब तूं राज़ी थियो। गौस कुतुब कलंदर ये सभ जो सभ अर्ज़ कंदा आहिनि त मौला तूं राज़ी थियो। अल्लाह तबारक व तआला उम्मीद त सभिनी जे लाइ ॾेखारी आहे, लेकिन सर्टिफिकेट रिज़ा जो ॿियनि जे लाइ न, ख़ासि हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे असहाबन सगोरन जे लाइ नाज़िल फरमायो आहे ऐं असहाबन सगोरन जी जेके पैरवी करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक
व तआला रिज़ा जो सर्टिफिकेट कुरान में नाज़िल फरमायो अल्लाह ताला उन्हनि खे रिज़ा जी डिग्री ॾेई छॾी रज़ी अल्लाहु अन्हुम व रदू अन्हु अल्लाह इन्हनि खां राज़ी ऐं इहे पंहिंजे अल्लाह खां राज़ी आहिनि وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار أي الله تبارك وتعالى إنن جي لائے جنتوں تیار کرے چھيون آهن اسان دعا گھردايون ته مولا جنت عطا فرمائے جائے اور رب کریم اسان کے جہنم کے عذاب کا بچائے جائے پر رب کریم جل جلالو حبیب کریم علیہ الصلوۃ والسلام جے اصحاب جے لائے اگ میں ہی جنتوں تیار کرے چھجو آئے تو ماں ہکڑی جنت جی طلب کرے رہیا آیو پر اللہ تبارک و تعالی فرمائے پयो تو ماں انہن جے لائے جنتوں تیار کرے چھجو آئل 8 جنتوں آئل ایکڑے دفعے محبوب کریم علیہ الصلوۃ والسلام جن پنجنا صحابن سگورن جے اندر 8 جنتن جو ذکر فرمائے رہیا ہوا فرمائے پیا 8 جنتوں آئل ہر جنت جو ہکڑو مین گیٹ آئے اینا تے دروازہ 8 آئل سب کے دروازے تا مانن کے سڈ کیو ویندو ہکڑو اہڑو دروازو جو انہن کھا روزے وارن کے سڈ کیو ویندو اور روزے وارو تمام ہتاں داخل تھیو ॿियो को अहिड़ो दरवाज़ो आहे जिथां सखियनि खे सॾु कयो वेंदो ओ सखियो अल्लाह जी राह में क़ुर्बानी करण वारो हितां तव्हां दाख़िल थियो को अहिड़ो दरवाज़ो हूंदो जिथे मुअल्लिमनि खे जेके दीन जी ख़िदमत करण वारा आहिनि उन्हनि खे आलिमनि खे सॾु कयो वेंदो जे दरवाज़े तां मुजाहिदनि खे सॾु कयो वेंदो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हर दरवाज़े ता हर माण्हू खे सॾु करण वारे जो ऐलान फरमायो हिन दरवाज़े ता हिन खे हेड़नि माण्हुनि खे सॾु कयो वेंदो हज़रत सोने सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अर्ज़ कयो क़िबला मूंखे कहिड़े दरवाज़े ता सॾु कयो वेंदो हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो मुंहिंजा सिद्दीक़ यार तुंहिंजो उहो त शान जॾहिं तूं चंड जे वेझो पहुतंदे 8 नई जन्नत जे दरवाज़नि तां हर दारोगो तोखे पियो सॾु कंदो त अबू बकर हेॾा हलिया हेॾा हलिया शान सिद्दीक़ अकबर हर दरवाज़े तां तोखे सॾु कयो वेंदो हितां हलिया सिद्दीक़ अकबर साईं जो यो शान अल्लाह तबारक व तआला फरमायो व अअद लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे लाइ जन्नतूं तैयार करे छॾियूं आहिनि ऐं जन्नतूं बि उहे जंहिंजे हेठां नहरूं जारी लॻियूं पयूं आहिनि 4 नहरूं आहिनि उन जन्नत जे अंदर कहिड़ियूं नहरूं माखी जी नहर आहे हिते माण्हू माखी असुल वठण जे लाइ परेशान लॻो पियो आहे पर हुते नहरूं वही रहियूं आहिनि माखी जी नहर हली रही आहे साफ़ खीर जी नहर हली रही आहे शराब तहूरा जी नहर हली रही आहे साफ़ थधे मिठे पानी जी नहर हली रही आहे ये 4 नहरूं आहिनि अल्लाह तबारक व तआला फरमाए पियो मां अहिड़ियूं त जन्नतूं असाबनि जे लाइ तयार कयूं आहिनि ऐं उन असाबनि सगोरनि जे इज़त ताज़ीम करण वारनि मञण वारनि उन्हनि जी इत्तबाई पैरवी करण वारनि जे लाइ तयार करे छॾियूं अथम जंहिंजे हेठां इहे नहरूं जारी लॻियो पियो आहे ओ महबूब करीम जे असाबनि जा आशिको तव्हां असां ज़मीन ते वेठा आहियो पर अल्लाह तबारक व तआला में उम्मीद रखूं था त रब करीम असां जे लाइ जन्नत तयार कई जन्नत जो नहरूं तयार करे छॾियो आहे
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन सगोरल ऐं उन्हीं जे मुनन जे मञण वारन जे लाइ अल्लाह तबारक व तआला जन्नतों तैयार कयो आहे। मौला इन जन्नतन जे अंदर केतिरो वक्त रहंदा, हिकिड़ो ॾींहुं रहंदा या महीनो रहंदा, साल रहंदा या सदी रहंदा। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो खालिदीन फीहा अबदा, हमेशा हमेशा इन जन्नत में रहंदड़ होगा। जन्नत मजा बाहर वो कौन निकरंदा, हमेशा हमेशा जन्नत में रहंदा होगा। मुझा दोस्तों रब करीम जल जलालहू इरशाद फरमायो ज़ालिकल फौजुल अज़ीम, या वडी कामयाबी आहे, वडी कामयाबी आ। केड़ी वडी कामयाबी आ जो अल्लाह उन्हीं ते राजी थी वने ऐं हू अल्लाह खां राजी थी वने। उन्हीं जे लाइ जन्नत हुजे, जन्नत जे अंदर हेठां बाय नहरूं जारी हुजनि ऐं हमेशा हमेशा उते रही वने। अल्लाह तबारक व तआला फरमायो या अज़ीम कामयाबी आ, या कामयाबी के अल्लाह ताला नसीब फरमाया, यह कामयाबी असहाबन सगोरन के नसीब फरमाया। पर खुसूसियत साण अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए पियो अस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। मुहाजिर ऐं अंसार जेके असहाबी आहिनि, इन्हनि खां बि जेके पहिरियां आहिनि ऐं पहिरियनि खां बि जेके अॻु कढण वारा आहिनि। साबिक चयो वेंदो आहे जेको अॻु कढण वारो हुजे। ॿ ॼणा न पाण में हलनि ऐं ड्रोड़ पुॼाए, ॾिसूं त केरु थो अॻु कढे, पोइ जेको हिकिड़ो अॻु कढी वञे उनखे साबिक चयो वेंदो आहे, अॻु कढण वारो। अल्लाह ताला फरमायो जेके मुहाजिर अंसारनि जा अव्वल आहिनि, यानी पहिरियों जॾहिं ईमान आंदो आहे, पर पहिरियों मथां बि उहे जेके साबिक आहिनि, जेके अॻु कढण वारा आहिनि। हाणे ॾिसूं त अॻु कढण वारा कहिड़ा आहिनि। अॻु कढण वारनि जे हवाले सां ॿ रिवायतूं मां पेश कयां थो। हिकिड़ी रिवायत हज़रत अमीरुल मोमिनीन फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ुबान सां ऐं ॿी रिवायत शहंशाह विलायत मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम जी पाक ज़ुबान सां ॿुधायो। नारे तकबीर, जेके ॿुधनि था आत्मा खे जोर सां नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर, दस्तगीर मुरीद बैत में जोर सां तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर, दरबार आली आफिया शरीफ मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान। मुअज्जमुल औसत के अंदर अल्लामा तबरानी रहमतुल्लाह ताला अलैहि रिवायत बयान फरमाई आहे त तबूक वारे मौके ते हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मशहूर किस्सो आहे। फारूक आज़म से पाण पिया फरमाइनि त अॼु मूं ख़्याल कयो त अॼु अबू बकर खां त अॻु कढंदुसि। वाह मुंहिंजा साईं वाह। अध माल घर जो खड़ी आयुसि। जॾहिं मूं पेश कयो हुज़ूर अलैहि सलाम मूंखां पुछो छा खणी आहीं, छा छॾे आहीं? अर्ज़ कई कि अलासी मां वॾी मोहबत सां चयो मां अध माल सॼो खणी आयो या। जॾहिं फारूक आज़म जो ॻाल्हि पूरी थी अॻिते हलिया, अबू बकर सिद्दीक़ जो माल पियो हुओ। पाण पुछऊं त तूं छा छॾे आयो आहे? हज़रत सोने सिद्दीक़ अकबर एतिरो अर्ज़ कयो अब कई तो लहुमुल्लाह व रसूल, मां पंहिंजे घर वारनि जे लाइ अल्लाह ई मुंहिंजो रसूल छॾे आयो आहियां। हिकिड़ी गौड़ सिर्फ़ पाण पेढ़ियो
कमीज भी कोन पाती हुआ उहा भी लाहे माल में रखी हुआ दस्तार टोपी चंपल भी लाहे रखियो घर वारनि भी सिर्फ हिकड़ी चादर पाण सां फुल बेड़ी हुई उन्हनि भी सभई कपड़ा खुदा जी राह में ॾिना कुछ भी घर पाण न रखियो न वटो न मारंग न चुल्ह न काठियूं न माचिस न बाकस न सुई न संगो हर शइ खणी करे पेश कई हुआ जॾहिं अबू बकर सिद्दीक़ ईअं चयो त मां अल्लाह ऐं मुंहिंजो रसूल छॾे आयो आहियां हज़रत फारूक आज़म चयो उन्हीं वक्त मां अबू बकर खे ॾिसी करे अर्ज़ करण लॻुसि क़िबला तो सां केरु पुॼंदो जॾहिं बि हलायो त अॻु ई कढी आयो तोखां तो सां पुॼंदो केरु साईं हिन दफ़े मूं वटि माल हो खड़ो मां चयो अधु खणी थो वञा वॾो माल पर तूं त सभु कुझु खणी तो सां पुॼंदो केरु तूं त सभिनि खां अॻु कढी वई हज़रत मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा की रिवायत कंजुल उम्माल किताब के अंदर हदीस बात मौजूद हज़रत मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जिन जे का रिवायत है कुल्लमा ज़ुकिर अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु इंद अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं भी हज़रत मौला अली मुश्किल कुशा जे आॾो हज़रत अबू बकर सिद्दीक जो ज़िक्र थींदो जॾहिं भी कुल्लमा उलमा इन ॻाल्हि खे ॼाणनि था त कुल आम आहे वरी मां भी पोयां आमा दाख़िल थी वई आहे त जॾहिं भी यानी को मौक़ो ई न हुओ जिथे अबू बकर जो ज़िक्र न कयो वियो हुजे ऐं मुश्किल कुशा हीअं न चयो हुजे अॻियां लफ़्ज़ अची रहिया आहिनि जॾहिं भी हज़रत अबू बकर सिद्दीक जो ज़िक्र हज़रत मौला अली मुश्किल कुशा जे साम्हूं कयो वेंदो हो त हज़रत मौला मुर्तज़ा छा चवंदा हुआ अस्सब्बाक़ यज़कुरून अस्सब्बाक़ यज़कुरून हुआ हज़रत मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा जा जॾहिं भी अबू बकर सिद्दीक जो ज़िक्र थींदो हुओ कहिड़े भी तरीक़े सां त हज़रत मौला मुर्तज़ा चवंदा अस्सब्बाक़ अस्सब्बाक़ मुकब्बिर है इसम फाइल है माना तमाम अॻु कढण वारो साबिक़ जो इसम फाइल जो मुकब्बिर थींदो आहे अॻु कढण वारो तमाम घणो अॻु कढण वारो ओ उन्हीं जो ज़िक्र हली रहियो आहे जंहिं हर नेकी जे अंदरि सभिनी खां अॻु कढी वियो आहे हर नेकी जे अंदरि सभिनी खां जंहिं अॻु कढियो आहे उन्हीं जो ज़िक्र थो हले उहो केरु हुओ वो सय्यदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु हुआ जंहिंखे मौला अली था फरमाई त अॻु आहे हज़रत फारूक आज़म था चओ त अॻु कढण वारो आहे यानी पहिरियों नंबर हज़रत मौला अली फरमाई था त अबू बकर सिद्दीक साईं जो आहे सहाबा था फरमाई त पहिरियों नंबर हज़रत अबू बकर सिद्दीक साईं जो आहे सही बुखारी शरीफ के अंदर हदीस पाक मौजूद है हज़रत मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जिनका सदरई शहजादा सैयदना इमाम मोहम्मद बिन हनफिया रज़ियल्लाहु तआला अन्हु जन सवाल कयो हुओ सुभान अल्लाह अब नालो ॿुधो त मोहम्मद बिन हनफिया साईं तव्हां इमाम हनीफो चवंदा आहियो या मोहम्मद हनीफो चवंदा आहियो ॻाल्हियूं कूड़ियूं सचूं खणी साईं जूं ॿुधाईंदा आहियो त साईं पंहिंजे बाबा साईं सां अली साईं सां झेड़ो कयो जंग कई विढ़िया तलवारूं लॻियूं वग़ैरह वग़ैरह सभु कूड़ियूं कहाणियूं सचियूं ॻाल्हियूं पढ़ियूं त बाबू मदीने वारे घोट जूं हदीसूं पढ़ो अल्लाह जो क़ुरान पढ़ो दीन जूं ॻाल्हियूं पढ़ो जेके सचियूं ॻाल्हियूं सैयदना मोहम्मद बिन हनफिया हज़रत मुश्किल कुशा जा शहजादा है सही बुखारी शरीफ में हदीस पाक मौजूद है त उन्होंने इरशाद फरमाया सअल तो अभी मूं पंहिंजे बाबे मुश्किल कुशा का सवाल कयो अब थका थको ना अया तव्हां खे बेत में ॿुधाई ई कोन्हे बेत भी ॿुधाईंदो आहियां चवां थो त वधि मां वधि तव्हां वटि को इल्मी मवाद पहुचे त भली ॻाल्हि आहे मां अर्ज़ थो कयां सही बुखारी शरीफ अंदर हदीस पाक मौजूद आहे
हजरत मोहम्मद बिन हनफिया रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए था सअल तो अभी मां पंहिंजे बाबा साईं खां सुवाल कयो कंहिंखां मौला अली मुर्तज़ा साईं खां अय्युन नास खैरुन बअद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़िबला हुजूर अलैहि सलाम का बाद हिन उम्मत जे अंदर भले मां भलो इंसान कहिड़ो आहे पहिरियों नंबर कहजो आहे पहिरियों दर्जो कहजो आहे फ़क़ाल अबू बकर हजरत मौला अली मुश्किल कुशा जो तो वो अबू बकर सिद्दीक जो को रसूलुल्लाह का बाद उम्मत के अंदर कहजो शान आहे तो वो अबू बकर सिद्दीक जो शान आहे बान फरमान का तो सवाल के सुम्मा मन बाबा उन्हीं का बाद के जो शान बान फरमाता उमर उन्हीं का बाद उमर जो शान बान फरमाता मो यकदम तकड़ कई बाबा उन्हीं का बाद तव्हां जो बान फरमाता ना अञा हिकड़ो टियों विच में आहे अञा हिकड़ो आहे उन्हीं जो शान सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह यानी ही तरतीब असा मौलवी मुलन कान नहीं ही तरतीब अल्लाह जल जलालहू दी मदीने वाले घोट अली सलाम दी हजरत मौला अली मुश्किल कुशा जी पाक जुबान मथा या तरतीब निकली है हजरत मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पाक तरतीब बुधाइया त उम्मत जे अंदर जो शान आहे बड़े मां बड़ो अव्वल दर्जो तो सोने सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दर्जो आहे त ओहे साबिक आहे सफ़ाक आहे अल्लाह तबारक व तआला उनके लिए इरशाद फरमायो अस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार मुहाजिरन अंसारन मंझा जेको अज के पहिरियां आहिनि ऐं पहिरनि मंझा बि जेके अॻु कढण वारा आहिनि मुंहिंजा दोस्त ये अॻु कढण वारा आहिनि इन्हनि जो शान अल्लाह ताला निरालो फरमायो आहे इन जो एॾो वॾो हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो तक चा आयो काफिलो मुझो साथ खणी सरबाण वार वढे वागो कया दपलाण जहिड़ो पुढल पाण तेड़ी सथा साथ जी जजी दिल ठरी हथ मथे खड़ी करे हजरत लाल लतीफ सरकार से रहमत इरशाद फरमाए पिया हे अजकल जी गाल ना है हे त असल का वठी अल्लाह तबारक व तआला असहाबन सगोरन जो ऐ खुसूसी असा चैनी यारन जो हुजूर अली सलात व सलाम इंसान असल का ताल्लुक जोड़ियो आ देखो हमेशा रहन वारो आ अज भी रोजे अतर में गडाल क़यामत में भी गड होदा हौज़े कौसर से भी गड होदा हमेशा महबूब करीम अली सलात व सलाम इंसान गड होदा हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो त जोड़े जोड़ जहान जी जड़ा पाण कई परवार अजकल की गाल नाए जन खां वठी अल्लाह तबारक व तआला कायनात पे खल्की जोड़े जोड़ जहान जी जड़ा पाण कई परवार तहादी हामी हाशमी सरदारे सरदार सोहे सहाबा संग में मज मस्जिद मणियादार पोचा रही चना चौधार हुआ है काता हबीब से अया हाणे पेट ॿुधंदो त दिल पाक बहार थी हेका दा मना कल असा हेका दा चवण घणा
पुरानी बोली में हिकादा मना कद ये चारे यार रसूलुल्लाह सा कद हुआ हिता दी गाल ना असल खा वठी करे कद हुआ हजरत नाज़िलत सरकार से रहमतुल्लाह तआला अलैहि ने फरमाया त हुआ है कादा हबीब सी मुहिब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्क में सदो यार हार उमर अदालत अगरो उस्मान इज्जत वार कादिर गया कुर्बजा अली यसीन इकरार यारो जन्नती जिनसार हसन मीर हुसैन नारे तकबीर जोर से नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दरबार आली आबिर शरीफ रोशन साहिब मुफ्ती खलील अहमद जान जमात अहले सुन्नत हमेशा हबीबन सा वफा सिद्दीक अकबर जी हमेशा हबीबन सा वफा सिद्दीक अकबर जी दुनिया के दर सदी दर अता सिद्दीक अकबर जी जंहिंजी दिल ठरिया हथ मथे करी करे सुभान अल्लाह चवे सहाबियत सदन साबित ले साहिबिही मंजा है सहाबियत सदन साबित ले साहिबिही मंजा है कई कुरान में कादिर सना सिद्दीक अकबर जी कई कुरान में कादिर सना सिद्दीक अकबर जी हमेशा हबीबन सा वफा सिद्दीक अकबर जी मीठे महबूब मुरसल जो मुसल्लो खैन आमिलियो मीठे महबूब मुरसल जो मुसल्लो खैन आमिलियो मुसल्लो खैन आमिलियो कई सभनी सहाबल इक्तदा सिद्दीक अकबर जी कई सभनी सहाबल इक्तदा सिद्दीक अकबर जी हमेशा हबीबन सा वफा सिद्दीक अकबर जी खलीलुल अशरफी कर तो खत्म लगा लते हाने खलीलुल अशरफी कर तो खत्म लगा लते हाने खत्म लगा लते हाने खुदा जी रिजा है रिजा सिद्दीक अकबर जी खुदा जी रिजा है रिजा सिद्दीक अकबर जी हमेशा हबीबन सा वफा सिद्दीक अकबर जी दुनिया के दर सदी दर अदा सिद्दीक अकबर जी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे
हर सहाबी नबी ताजदारे खत्म नबूवत देखो मुसलमान आत्मा देखो ताजदारे खत्म नबूवत लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह दरबार आलिया वीर शरीफ मुर्शिद साहब मुफ्ती खलील अहमद जान सुभान। अब गाल समझ में आई, गाल समझ में आई, वरी भी हर भेरो जा रहे हो गाल समझ में अची वही तो बस खोड़ थी वही। अल्लाह से तव्हांखे आबाद कदो, रब खुश कयो, कुरान जी खिदमत कयो, हदीस जी खिदमत कयो, आलमन जी इज्जत कयो, पंहिंजा मामला आलमन जे तरफ खणी वञो। तव्हां फेसबुक हलाईंदा आहियो, इंटरनेट हलाईंदा आहियो, अहिड़ा अहिड़ा मसाइल तव्हांखे साम्हूं ईंदा आहिनि जो तव्हां परेशान थी वेंदा आहियो, पोइ पंहिंजे तरफ़ खां कमेंट्स करणु शुरू करे ॾींदा आहियो। ही मसालो असाब जे शान में, ही मसालो अहल बैत जे शान में, ही मसालो नबीयत जे शान में, ही मसालो वलियत जे शान में, तव्हां पंहिंजे तरफ़ खां कमेंट्स करणु शुरू करे ॾींदा आहियो। पंहिंजे तरफ़ खां तव्हां फतवाऊं ॾियणु शुरू करे ॾींदा आहियो। पंहिंजे तरफ़ खां फतवा न ॾियो, तव्हां आलिम न आहियो, उलमा जे तरफ़ रुजू कयो। जॾहिं अहिड़ो मसालो तव्हांजे साम्हूं अचे जेको तव्हांजे मसलक मज़हब हक़ अहले सुन्नत व जमाअत जे मुखालिफ हुजे ऐं अव्हांखे को सम्झ में नथो अचे त यकदम तव्हां न उन ते एतमाद कयो, न एतबार कयो, न पंहिंजे तरफ़ खां जवाब ॾियो, तव्हां आलिमनि जे तरफ़ रुजू कयो। अल्हम्दुलिल्लाह असांजे दादू शहर में चपे चपे ते उलमा हक़ अहले सुन्नत व जमाअत मौजूद आहे जेके असांजी अॻवानी करे रहिया आहिनि। उन्हनि जे इल्म जी रोशनीअ में असां पंहिंजो अहले सुन्नत व जमाअत असां पंहिंजो सफ़र तय करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इल्म जी रोशनी में असां सिधो रस्तो वठी करे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी दरबार ते वञी पहुचंदासीं। पंहिंजे आलमन जे तरफ़ रुजू कयो, आलमन सां उहो मसालो पुछो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां वटि हर मसालो क़ुरान ऐं हदीस पाक सां साबित आहे ऐं मुखालिफ जो जवाब क़ुरान सां हदीस पाक सां ऐं कहिड़े बि क़िस्म जो मुखालिफ आहे उन जी किताबत सां असां वटि जा दलील मौजूद आहिनि। असां उनखे मञराए सघूं था। पोइ जेकॾहिं केरु ॾिसी वाइसी बि न मञे ऐं न सम्झे, अक़िल में ॻाल्हि न अचेसि त पोइ जीअं अबू जहल जे मथां ताला लॻल हुआ जो हथनि ते पथरियूं रखियल कलमा पढ़ी रहियूं हुयूं, चोॾहीं जो चक्र चीर जी कदमनि में अची किरे ऐं सलातो सलाम अची करे अर्ज़ करे वण हलंदा पिया अचनि, सलाम अर्ज़ कंदा पिया अचनि, मुवल मोहूं जहिड़ियूं थी करे उहे सलाम अर्ज़ करे रहियूं हुयूं। खुदल पत्थर बि मुस्तफ़ा जे मथां दरूद सलाम पढ़नि, पोइ बि चवे तूं नबी नाहे त पंहिंजे मुक़द्दर खे पंहिंजे नसीबनि खे चवे त पोइ जेकॾहिं अल्लाह ताला कंहिंजे दिल जे मथां मोहर लॻाए छॾी आहे त पंहिंजी क़िस्मत खे चवे। पर असां वटि हक़ अहले सुन्नत व जमाअत जो मसलक हक़ आहे। असां वटि हर सुवाल जो जवाब मौजूद आहे। तव्हांखे कहिड़ो बि मसालो अचे पंहिंजे उलमा जे तरफ़ रुजू कयो, क़ुरान जी रोशनी सां हदीस पाक जी रोशनीअ सां अव्हांजो इंशाअल्लाह ताला हर मसालो हल थी वेंदो। पंहिंजे तरफ़ खां जवाब ॾेई मुफ़्ती थी न वेहिजो, पंहिंजे तरफ़ खां मौलवी थी करे तव्हां जवाब न ॾिजो, बल्कि तव्हां पंहिंजे उलमा जे तरफ़ रुजू कयो। इंशाअल्लाह ताला अव्हांखे बि हिदायत मिलंदी, असांखे बि हिदायत मिलंदी ऐं असांजे उलमा खे मज़ीद मुताले जो शौक़ बि थींदो ऐं मौक़ो बि मिलंदो त असांजा उलमा बि पोइ मसाइलनि खे मुताले करणु वधीक शुरू करे ॾींदा। अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी खे हक़ ऐं सच ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं नमाज़ जी पाबंदी कयो, क़ुरान जी तिलावत कयो, पंहिंजे बच्चनि खे दीन जे मदरसनि में छॾियो त आलिम थियनि, हाफ़िज़ थियनि। अॼु ॾिसो त मोहतरम जनाब मौलाना भाऊ अबू बकर साहब जे मथां दीन जे इल्म जे तहसील ते दिस्तार थी रही आहे ऐं दुनिया जे साम्हूं हिते उनखे असां दिस्तार रखूं था। उम्मीद आहे त क़बर क़यामत में अल्लाह ताला हिनजे मथां बि, हिनजे उस्तादनि जे मथां बि ऐं हिन जे अबे अमा खे बि अहिड़ा ताज पाराईंदो जो दौउहु अहसन मिन दौइ शम्स फी बुयूत दुनिया, उन जे ताज जी रोशनी दुनिया जे सिज खां बि वधीक हूंदी।
अल्लाह सुब्हानहु व तआला मुझे थोड़ा लफ्ज़ पंहिंजे अज़ीम बारगाह में कबूल